बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ में भली कार आऊं डीबी बलोच। नाज़रीन, सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कश्मीर ज़िले अंदर 19 ॾींहं बि लॉकडाउन जारी, समूरा कारोबारी मर्कज़ बंद रहा। करमपुर में रस्ते जे तकरार तां ओगाई बिरादरी जे ॿिनि धुरियनि में झेड़ो, लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कश्मीर में मजलिस वहदत मुस्लिमीन पारां स्प्रे करायो वियो। मजलिस वहदत मुस्लिमीन जे सेक्रेटरी जनरल मीर फाइक अली जखरानी चयो त हिन ॾुखी घड़ी में पंहिंजे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। एहसास प्रोग्राम जी किस्त जारी, डिप्टी कमिश्नर सेंटरनि जो दौरो कयो। बख्शापुर प्रेस क्लब जे सदर सां SHO बख्शापुर जी बदतमीज़ी, कश्मीर जे सहाफ़ियुनि पारां वाक़े जी मुज़म्मत, SHO ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हिन ख़बरुनि लाइ तावन कयो आहे अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर कश्मीर। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर वारनि जो चवणु आहे त असां वटि खंडु, पती, चांवर, घी, अटो ऐं ॿियो सामान होलसेल रेट ते दस्तियाब आहे। अथोराइज़ डिस्ट्रीब्यूटर नज़द टेलीफोन एक्सचेंज कश्मीर, मोबाइल नंबर 03331 31 631। नाज़रीन, पेश आहिनि तफ़सीली ख़बरूं। कश्मीर ज़िले अंदर 19 ॾींहं बि लॉकडाउन जारी रहियो। ज़िले जा समूरा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद रहा ऐं जुमे नमाज़ बा जमायत अदा करण ते बि पाबंदी रही। करमपुर जे मच्छी बुंडे वारे इलाइक़े में रस्ते जे तकरार तां ओगाई बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण करे 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। कश्मीर में मजलिस वहदत मुस्लिमीन पारां शहर में स्प्रे करायो वियो। मजलिस वहदत मुस्लिमीन जे ज़िले अॻवान मीर फाइक अली जखरानी शहर जे मुख़्तलिफ़ मस्जिदनि, इमाम बारगाहनि ऐं रोड रस्तनि ते स्प्रे करायो। उन मौक़े ते मीर फाइक अली जखरानी दरिया न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन ॾुख जे घड़ीअ में पंहिंजे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। स्प्रे कराइण जो मक़सदु शहरवासियुनि खे कोरोना खां महफ़ूज़ करणु आहे। कश्मीर ज़िले अंदर एहसास प्रोग्राम जी पहिरीं किस्त जारी थी वई आहे। ज़िले जे समूरनि सेंटरनि ते हक़दारनि खे किस्त जी रक़म ॾिनी पई वञे। होॾां डिप्टी कमिश्नर कश्मीर सेंटरनि जो दौरो कयो। बख्शापुर प्रेस क्लब जे सदर सोहेल जान ढोमकी सां SHO बख्शापुर नबी बख्श जखरानी पारां बदतमीज़ी करण ख़िलाफ़ कश्मीर जे सहाफ़ियुनि एहतजाज कयो। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब कश्मीर जे सदर सुभान खोसो, सहाफ़ी फरहान कुरैशी, चाकर नसीराणी, हाकिम नसीराणी ऐं ॿियनि मुज़म्मत कंदे मुतालबो कयो त SHO बख्शापुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तज़ियनि लाइ ॾिसंदा रहो YouTube चैनल दरिया न्यूज़ ऐं दरिया न्यूज़ खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।